अच्छा, ही जेको जीडीए जो जलसो थियो आहे, हिकिड़ो त पीपल्स पार्टी जा जेके उतां जा उमरकोट जा अॻवान आहिनि उहे उन ते तैमूर टालपुर ऐं ॿिया तनक़ीद पिया कनि, कुझु उन्हनि जा सपोर्टर तनक़ीद पिया कनि, ऐं उते जेका तनक़ीद जो हिकिड़ो महवर आहे या मौज़ू उहो इहो आहे त जलसो उन्हनि जो भले जेतिरो बि थियो हुजे, माण्हू आया हुजनि, पर इहे जेके माण्हू शरीक थिया आहिनि इहे असल में वोटर न आहिनि। इहो पीपल्स पार्टी जे अॻवाननि जो ख़्यालु आहे जेके उते उमरकोट सां तालुक़ु रखनि था। अव्हां उन जलसे खे कीअं ॾिठो? ऐं जीडीए वारा त काफ़ी पुरुमीद आहिनि त एतिरा माण्हू असां जलसे में गॾु करे विया आहियूं, ही ज़ाहिर आहे नंढी चूंड आहे, टर्नआउट उहा ई घटि हूंदो ऐं उन्हनि खे उमेद आहे त हू वधीक वोट खणी वेंदा या कामयाबु थींदा, उन्हनि जी हिकिड़ी दावा आहे। सो जलसे खे अव्हां कीअं ॾिठो, या इहा जेका पीपल्स पार्टी जे अॻवाननि जी तनक़ीद आहे उन्हनि ते, उन में केतिरी सदाकत आहे त ही उतां जा वोटर न हुआ बल्कि ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि खां, इलाइक़नि खां या इन तक खां हटी करे जेके ॿिया तक आहिनि उतां जा माण्हू हिते आया हुआ? बिल्कुलु, जेके वो जीडीए जो काफ़िले जेके सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ वीडियो जेके जीडीए जे अॻवाननि शेयर वो पाकिस्तान पीपल जेके वो पाकिस्तान फंक्शनल जो उमरकोट वॾो वोट बैंक आहे, उन जेको सदर राष्ट्रीय घुरनि जे पसंदि आहे त सांगड़ ज़िले खां खितरे तालुके खां जेके मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि पंहिंजे मुर्शिद जे दीदार जे लाइ हिकिड़ो वॾो हिकिड़े काफ़िले जी सूरत में पहुचनि वीडियो सोशल मीडिया ते बि आहिनि। ऐं जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेके सिंध जो अॻूणो हली माती उहो बि 100 गार्डन जे काफ़िले सां आयो। अॻूणो वॾो वज़ीर जे वॾो वज़ीर सिंध डॉक्टर गुलाम रहीम उहो ई जेके 20-30 गार्डन जे काफ़िले सां आयो। जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻुवान 20-25 पार्टियुनि जा जेके अॻुवान उहो 20-30 गार्डन जे काफ़िलनि सां आहिनि। जेको माण्हू थरपारकर खां हिते आयो, जेको माण्हू खैरपुर खां हिते आयो, जेको माण्हू मीरपुर ख़ास खां आयो, जेको माण्हू सांगड़ खां आयो आहे, उन अगरि 30 गार्डन में तव्हां संभालो जेके 500 माण्हू हुन सां गॾु आहिनि या 300 माण्हू बि आहिनि, माण्हुनि हज़ारनि न थींदा, उहो माण्हुनि जे वोट ते आहे कोन। उहे माण्हू जेके जलसे में शरीक थिया आहिनि, जलसो जेके वो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ थियो उनमें जेके माण्हू आहिनि बिल्कुलु शरीक थिया आहिनि। पर इहा जेका पीपल्स पार्टी जे अॻुवाननि जी तनक़ीद आहे, इहा ॻाल्हि आहे, इहा बजाए उन जॻह ते सही आहे त जेको माण्हू आहिनि हू पाण वीडियो रखनि पिया सांगड़ खां, कितरे खां, मीरपुर ख़ास खां, मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके वो काफ़िला निकिरनि पिया। पीछे लेडीज़ुनि जो ॻाल्हि आहिनि उहो 200 जे 400 जे टोलनि में हिते हलनि पियूं, ॻोठनि में वर्क कनि पियूं। उहो सभु माण्हू जलसे मां जेके जेके 5000-10,000 माण्हू जेके ॿियनि ज़िलनि जा हिते हलनि पिया, जेके लाल माली जी सपोर्ट में आयल आहिनि, ज़ाहिर आहे हिन जो वोट बैंक हूंदो ई कोन। वोट बैंक खैरपुर जे माण्हू जो, कराची जो, सांगड़ जे, थरपारकर ज़िले जे माण्हू उमरकोट ज़िले में वोट कंदा आहे। इहो हुननि पाण ई वीडियो रखियो त हुन वीडियो मां साबित थींदो जेको पीपल्स पार्टी अॻुवान तनक़ीद कनि पिया उहो सही आहे। बाक़ी जेके अमरकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ जेके आहिनि ॻोठनि खां जे शहर जो जेके आहिनि काफ़ी माण्हू जेके आहिनि उहो जलसे में रहियो आहे। शहर में जेके आहिनि उहो जेको म्यूनिसिपल कमेटी जा 14 वार्ड आहिनि, उनमें जेके 6 काउंसलर आहिनि उहे जेके लाल माली सां एक्सीडेंट में हुअण करे उन सां गॾु 6 जेके लाल माली जेके रिश्तेदार आहिनि या मुख़्तलिफ़ जेके अमरकोट एमसीए 6 वार्ड जेके अॻे जेके तहरीक इंसाफ़ वटि आहिनि। सही।